ओम शांति। हाणे असां बाबा खे यादि कंदासीं। ख़ुदि की आत्मा सम्झी बाबा खे यादि करो। मन में कोई बि ॻाल्हि हुजेव बाबा खे ॿुधाए छॾियो। आत्मा पंहिंजे बाबा खे सभु मन जी ॻाल्हियूं ॿुधाए थी। हाणे संकल्प करो, मां आत्मा शांत स्वरूप आहियां। मां आत्मा प्रेम स्वरूप आहियां। मां आत्मा ज्ञान स्वरूप आहियां। सर्व शक्ति, सर्व गुण, सर्व ज्ञान स्वरूप आत्मा। ओम शांति। अॼु मिठा मिठा शिव बाबा चवनि था, मीठे मीठे ॿार। बाबा चवनि था, जीवन में हर हिक जे प्रति शुभ भावना, शुभ कामना रखणी खपे। है न, असांजी भावना सर्व जे प्रति सुठी हुजणी खपे। भाव जेको हूंदो आहे, भाव मतलब आत्मा जी सोच छा आहे उन जे प्रति। भई असांजो अगरि भाव आहे कि मञदो त वैसे ई न, है न, ऐं असां हुनखे चऊं था, सम्झो कोई ॿार आहे जो मञदो ई न, है न, ऐं त बि असां हुनखे घड़ी घड़ी चईंदा आहियूं हीअं कर हीअं कर, त असांजो भाव छा हूंदो आहे कि मञदो त वैसे ई न, चई ॾिसीस, है न। त असां पहिरियों ई अंदरि आत्मा जो भाव ई आहे कि मञदो न, आत्मा जो भाव ई आहे कि कंदो न, त उहो कंदो ई न। कंहिंखे पालण ॾाढी वॾी ॻाल्हि थींदी आहे न, कंहिंजी ज़िम्मेवारी खणणु ॾाढी वॾी ॻाल्हि थींदी आहे। इन करे कंहिंजे बि जीवन में न इंटरफेयर न करणो खपे, है न। छो कि असांजो भाव त हूंदो आहे मञदो। त अॼु ॾिसो, माण्हू अगरि ॿार माउ पीउ जी न मञदो त माण्हू चईंदा हल असां तोखे पालियूं था, असां तोखे, लेकिन ॿार माउ पीउ सां छो न अॼुकल्ह किनारो छो करे वठंदा आहिनि? छो जे माउ पीउ त उन्हनि खे चईंदो पढ़ लिख, हीअं कर हीअं कर, ऐं ॿार खां पुॼंदो न त उहो हेॾे होॾे भॼंदो रहंदो। त ईअं असां स्ट्रिक्ट थी त चई न सघंदा आहियूं न। ऐं असांजो भाव हूंदो आहे मञे त मञे, न त वेही न। मां त वेही करे पूरी प्लेट ख़ाली कराईंदी, ॿिया थोड़ी कराईंदा। ऐं चईंदा अरे खाईंदो त वैसे ई न। या कॾहिं कॾहिं मां बि ईअं हूंदी आहे न, ख़ुदि में ॿियनि ॻाल्हियुनि में बिज़ी हूंदी आहे त चईंदी आहे खाए त वैसे ई न, हल ठीकु आहे वेठो हुजे ईअं ई खाए। ऐं कोई माण्हू उन्हनि खे ॾाढी भाव सां खाराईंदा आहिनि। भाव मतिलबु अंदरि हुन सोच सां कि न इहो पूरो खाईंदो पूरो खाईंदो, पोइ बि न खाए त थोरो बहुत त खाईंदो, या बिल्कुलु बि न खाए त असांजो भाव वेस्ट न वेंदो, कॾहिं त खाईंदो। त कंहिंखे पालण ॾाढी वॾी ॻाल्हि हूंदी आहे, है न। अॼुकल्ह ॾिसो, कोई चीज खाइण जी इच्छा करे थो, कोई न थो करे, कोई छा थो करे, कंहिंखे कमु पुॼे थो नथो पुॼे। हिकु त वैसे उहो इंसान अहिड़ो, ॿियो ॾियण वारा, मदद करण वारा, पालण वारा जो बि उहो बि थकल आहिनि। सभी माण्हू थकल आहिनि अॼु, न। माण्हू त चाहींदा आहिनि सभु ठीकु ठाक रहनि, लेकिन अगरि ॾिसो हाणे ठंडी आहे, ॿार मञदा न, स्वेटर न पाईंदा, हेॾे होॾे ईअं ई घुमंदा रहंदा, त छा थींदो उन्हनि खे, है न। मथे में हवा पइजी वई, काथे पइजी वई, पोइ हुनजो इलाज करणु। छो जी थधि में अगरि शरीर 2 महीना, हिकु त शुरूआत जी ठंड ऐं विच जी ठंड, ऐं इहा जेकी ठंड में छा थींदो आहे, भई शरीर खे उहा ठंडी लॻंदी आहे त हुनजी हॾियूं बि थोरी कमज़ोर थी वेंदियूं आहिनि। त हुन रीति असांखे भले थधि लॻे न लॻे, असांखे भई ठंड जो माहौल आहे त नॉर्मल ठंड आहे त हिकु कपिड़ो पाए छॾियो, न त 2 स्वेटर पिया हुजनि, तव्हांखे छा थो वञे।
टोपो पियो हुजे तव्हांखे छा थो वञे। ह न? त लेकिन ॿार मञदा न त छा थींदो, थधि लॻी वेंदी, पोइ बीमार थींदा, पोइ माउ पीउ परेशान, ख़ुदि बि परेशान, पोइ पैसा बि। ॾिसो अॼुकल्ह दुनिया में माण्हुनि खे सम्झ न आहे न, बसि पढ़ाई लिखाई सां कुझु थोड़ी थींदो आहे। अॼु हेॾा पढ़ियल लिखियल माण्हू बि सम्झनि था कि कीअं पंहिंजे शरीर जो ध्यानु रखिबो आहे। न ये सम्झ न आहे, सिर्फ़ किताबी पढ़ाई कम जी न हूंदी आहे। अॼु हेॾा भगत माण्हू सम्झनि था कि भॻवान थोड़ी थो चए थधे पाणी सां सनानु करो। थधे पाणी सां सनानु करे पोइ बीमार थींदा, पोइ केरु कंदो। हाणे भॻवान त चए नथो, त हिन समय न सभिनि जी बुद्धि जो तालो जीअं त बंदि ई आहे। ऐं कोई कंहिंखे सम्झाए या कोई पंहिंजे शरीर खे सुठी रीति रखे त हुनखे चईंदा ही त नास्तिक आहे, ही त पागल आहे, है न। भई अगरि कोई घर में कोई भगत हुजे, सुबुह जो रोज उथी करे सनानु करे, ईअं करे, चलो ठीकु आहे, उहो करे तो ॿिया अगरि थधे पाणी सां नथा करनि, पंहिंजे समय ते सभु नॉर्मल पाणी सां करनि था, जंहिं बि पाणी सां पंहिंजो खाइनि पीअनि पंहिंजो कमु करनि था, त हिन में उहो नास्तिक काथां थियो। ज़रूरी थोड़ी भॻवान खे यादि करण लाइ सुबुह सुबुह जो उथी करे थधे पाणी सां सनानु करे ऐं जोर सां रड़ियूं करो वई। भॻवान त असांजे मुख जी आवाज़ ॿुधंदो ई न। न जीवन में एॾी महिनत छो था करो। भॻवान पंहिंजे ॿारनि खे चईंदो छा, महिनत करो। कई हे ॾींहं थींदा आहिनि न, माण्हू जीअं सूमर आहे, मंगल आहे, हर ॾींहुं कोई न कोई देवी देवताउनि जी माण्हू पूजा कंदो वेही करे, है न। हर ॾींहुं माण्हू कुझु न कुझु ये सभु कंदो, कुझु न कुझु भॻवाननि जी पूजा कंदो। कोई हनुमान जो भॻत हूंदो त बसि उन ॾींहुं मंगलवार ॾींहुं ॾाढो सुठो ॾींहुं थी वियो, उहो सुबुह जो उथी करे ई बसि कंदो रहंदो। त मन में हुजणो खपे, ॿाहिरां जो शो ऑफ न हुजणो खपे, है न। ऐं ठीकु आहे तव्हां करो त ठीकु आहे, पोइ हिन जो मतिलबु इहो थोड़ी कि ॿिया ख़राबु आहिनि, ॿिया नथा करनि त ॿिया ख़राबु आहिनि, उहो मञनि नथा, उहो नास्तिक आहिनि। हू त बसि खाइण घुमण सुम्हण ॼाणंदा आहिनि। ईअं थोड़ी करणो खपे न, तव्हांखे करिणो आहे करो, जो करिणो आहे करो, लेकिन कई माण्हू हूंदा आहिनि न, पोइ ॿिए जे लाइ चईंदा आहिनि, अगरि ॿिया उथिया न, ॿिया कंहिं न कयो त चईंदा इहे त नास्तिक आहे, इहे त कुझु कंदा ई न आहिनि, इहे त अहिड़ा आहिनि अहिड़ा आहिनि। सभु तव्हांजो कियो करायो ख़तमु थी वियो, सभु ख़तमु थी वियो, है न। पुण्य जो कमु छा हूंदो आहे, सभिनि खां वॾो पुण्य जो कमु हूंदो आहे भॻवान खे यादि करणु, ख़ुदि बि करणु ऐं ॿियनि खे कराइणु। पाप जो कर्म छा थींदो आहे, ॿियनि जे लाइ व्यर्थ चिंतन करणु, पर चिंतन करणु, ॿियनि खे ॾिसणु, उल्टी सुल्टियूं ॻाल्हियूं करणु, व्यर्थ ॻाल्हाइणु, व्यर्थ करणु, इहे सभु पर चिंतन थींदो आहे, इहो पाप कर्म थींदो आहे, है न। पाप कर्म छा थींदो आहे, उल्टो सुल्टो ॻाल्हाइणु, करणु, चिंतन करणु, फालतू सोचणु, हिक ॿिए जी फालतू ॻाल्हियूं ॾिसी करे पोइ उल्टो सुल्टो फैलाइणु, ये सभु पर चिंतन थींदो आहे। परदर्शन, ॿियनि खे ॾिसणु, फालतू ॻाल्हियूं सोचणु, फैलाइणु, है न। तव्हां केतिरी बि भक्ति करो, केतिरा बि भॻवान जा नाम जपो, अगरि सॼे ॾींहं में तव्हां कंहिंजी बि ग्लानी कई, निंदा कई, कंहिंखे बि बुरो भलो चयो, सभु ख़तमु थी वियो। होॾां पुण्य कर्म कयो, होॾां पाप कर्म कयो त ख़तमु। त हिन खां असांखे ख़ुदि खे बचाइणो आहे, छो जो कलयुगी दुनिया आहे त इहे ॻाल्हियूं ईंदियूं आहिनि, लेकिन असांखे ख़ुदि खे बचाईंदा रहो हिन ॻाल्हियुनि सां। व्यर्थ चिंतन, व्यर्थ बोल, पर चिंतन, पर दर्शन, फालतू ॾिसण ॻाल्हाइण, इन्हनि सां बचाईंदा रहो। ईंदियूं त सही, इहे ईअं थो करे, इहे ईअं थो करे। तव्हांजे घर में कोई माण्हू, तव्हां रोज़ टिकाणे मंदिर वञो, उहो न वञे, उहो आराम सां उथे वेही खाए पंहिंजो जीवन जीअं बि जीअं थी एंजॉय करे थी उहा आत्मा, पोइ हुनजे लाइ वीचार हलंदा आहिनि,
है न। पर ॾिसो हर हिक जो जीवन आहे, हर हिक जो पंहिंजो पंहिंजो पार्ट आहे। हिन में असां छा करे सघंदा आहियूं न, ज्यादा उन्हनि खे हिकु बार सम्झायो, 2 बार सम्झायो, ज्यादा चईंदासीं त उहो बि ठीकु न आहे न। अॼु कंहिंखे अगरि असां ज्यादा चऊं त उहो बि ठीकु न लॻंदो आहे। भई अॼु नुंहुं आहे, नुंहुं खे चईंदासीं त उहो अगरि पति नुंहुं ठहियलु हूंदो त पोइ ससु जी ख़ैर न, है न, पोइ ससु सहुरे जी ख़ैर न। ऐं पति बि ठहियलु न हूंदो, नुंहुं खे चईंदा रहंदासीं त उहो पंहिंजे पीअर घर वारनि सां ठही करे हलंदी, है न, उहो पंहिंजे पीअर घर वारनि सां ठही करे हलंदी त फ़ाइदो छा? पोइ न हेॾां जी न होॾां जी, ॿियो ई चिक चिक थींदी रहंदी, है न, ॿियो ई चिक चिक थींदी रहंदी। इन करे बाबा असांखे चईंदा आहिनि कि जीवन में असांखे सदा इहे यादि रखिणो आहे कि सर्व जे लाइ असांखे शुभ भावना, शुभकामना करे हलंदा हलो, है न। सर्व जे लाइ असांखे शुभकामना, शुभ भावना रखी। शुभ भावना मतलब सभु ठीक थी वेंदो, भाव सुठो रखो, है न। कोई ॿार अगरि नथो पढ़े, असां हुनखे चऊं था पढ़ पढ़ पढ़, उहो त बि नथो पढ़े, है न। असां मन में भाव छा रखे छॾियो कि पढ़ंदो त वैसे ई न, हल चएसि त सही पढ़ पढ़ पढ़, है न। उहो वेही टीवी ॾिसी कुझु बि करे, असां सोचो पढ़े त वैसे ई नथो, पढ़ंदो त वैसे ई न, चल वेठो हुजे। त पहिरियों भाव खे सुठो रखो। असांजो भाव हुजणो खपे न मञंदो। कंहिंजो कंहिंजो हूंदो आहे न, कोई कोई सुठे भाव सां चईंदो आहे त हुनजी मञंदा बि आहिनि, त चईंदा आहिनि ॾिस तुंहिंजी मञे थो न, छो जो हुनजो भाव सुठो आहे, है न। ॿार खे अगरि असां चऊं या कंहिंखे बि, कहिड़े बि इंसान खे चऊं हीअं न हीअं कर, ॾिस तोखे केॾो सम्झायो आहे, हीअं न हीअं कर, हीअं न हीअं कर, त असांखे हमेशा हुनखे सुठे भाव सां चइणो आहे। जीअं मशीन हूंदी आहे न, हाणे ॾिसो जेकी रेलवे स्टेशन ते मशीन हूंदी आहे जो कुझु बि चईंदी रहंदी आहे। हाणे ॾिसो फोन मिलाईंदा आहियूं त कोई कुझु चईंदो रहंदो आहे न, फालतू फोन न खणो, ईअं न खणो। हाणे उन्हनि जी त भाव सुठो हूंदो आहे कि असां चईंदासीं त माण्हू मञंदा, माण्हू ॿुधंदा मञंदा, त उहो हुन सुठे भाव सां चईंदा था वञनि, चईंदा था वञनि, चईंदा त उहो त हिकु बार रिकॉर्डिंग थी वई हुन भाव सां। त असांखे बि ईअं हिकु तरीक़े सां हाणे असांजी ड्यूटी आहे, असां छा करूं, है न। कई माण्हू चईंदो मां सॼो ॾींहुं इहे ई करां, तव्हांजी ड्यूटी इहा ई आहे न, तव्हांजी ड्यूटी इहा ई आहे, मञिणो आहे। जेसि ताईं ॿार सम्झे न या जो न, जेसि ताईं तव्हांजी ड्यूटी आहे त तव्हांखे चइणो ई पवंदो, है न। चलो तव्हां अगरि छॾण बि चाहियो न त बि न छॾे सघंदा। ॾिसो माउ पीउ अगरि कंहिंजो ॿार सुधरियल न हूंदो आहे न, माउ पीउ शरीर छॾण ते अची, हुनजी आत्मा जो पार्ट पूरो बि थिए थो, हुनजो शरीर छॾण जो टाइम अची वियो त बि उहा सोचदी आहे कि मुंहिंजो ॿार खे हुन त सिखियो ई कोन अथई, हाणे हुन त पंहिंजो पूरो जीवन हुनखे सिखाइण में कढी छॾियईं। हाणे हुनजो न सिखणो हूंदो त असां छा करे सघंदा आहियूं, है न। छा पतो हुन माउ सां न सिखणो हुजे, ॿिए कंहिं सां सिखणो हुजे, त इहे माउ पीउ भाउ भेण कुझु न थींदो, इहे सभु आत्मा जो हिसाब किताब थींदो आहे। हिकु आत्मा जो जंहिंसां जो लेणो देणो हूंदो आहे न, अगरि कि आत्मा खे पंहिंजी माउ सां कुझु न सिखणो आहे, ज़ाल सां सिखणो आहे, त उहो ज़ाल सां ई सिखंदो, मतिलबु हुनजी आत्मा जो हिसाब किताब आहे, मतिलबु ज़ाल खे सिखाइण जो पार्ट आहे, है न, त उहो ई सिखंदो। त बाबा अॼु असांखे चवनि था कि जीवन में असांखे सदा इहे यादि रखिणो आहे कि हर हिकु आत्मा जो पंहिंजो पंहिंजो पार्ट हूंदो आहे ऐं हुन हर हिकु आत्मा जी समझ हूंदी आहे। अगरि कंहिं आत्मा खे कल्ह कोई ॻाल्हि सम्झण में अचण वारी आहे, लेकिन असां भाव छा रखी छॾियो आहे कि इहे सम्झंदो ई न, इहे कंदो ई न, त कॾहिं कॾहिं हुनखे कल्ह सम्झण वारो आहे, लेकिन असां त हुनजो भाव ईअं ठाहे वेठा आहियूं,
त छा पतो असांजे भाव जे कारण उहो कल्ह बि न सम्झे, त उहो पाप चढ़ी वेंदो आहे। भई कोई माण्हू अगरि गुस्सो कंदो आहे, असां सोचूं कि असां हिकु बार ॾिठो भई हिन गुस्सो कई, त असांजे मन में छा भाव वेही रहंदो आहे कि हिनखे न चएसि, ये गुस्सो कंदो, है न। सम्झो कोई ॿियो माण्हू अचे, है न, कोई ॿियो माण्हू अचे, उहो सुठे भाव सां अचे थो, हुन सां हुन गुस्सो न कई, त तव्हां चईंदो अरे हिन सां त कई न, मूंसां त कई, मूंसां अलाए कहिड़ो वैर अथसि। तव्हां सां वैर न अथसि, लेकिन तव्हां भाव ई अहिड़ो विहारे रखियो आहे कि उहो गुस्सो कंदो, है न। तव्हां जीअं हुनखे आशीर्वाद था ॾियो, जेके चईंदा आहिनि न सुखी थिए, शांत थिए, ख़ुशि रहे, तव्हां हुनजे लाइ हुनखे कहिड़ो आशीर्वाद था ॾियो? गुस्सो कंदो, है न, कि न मञंदो, गुस्सो कंदो, ग़लति। इहे ई त महिनत करणी आहे, बाक़ी सुखमनियूं जपजी साहिब पढ़ण सां कुझु थोड़ी थींदो, है न। माण्हू पंहिंजो सॼो दिमाग़, सॼो जीवन इहे ग्रंथ शास्त्र पढ़ण में ई लॻाए थो छॾे, लेकिन असांखे इहा महिनत करणी आहे, इहे ख़ुदि खे पढ़ाइणो आहे, इहे ख़ुदि खे सिखाइणो आहे, इन में दिमाग़ लॻायो, है न। हुन में दिमाग़ न लॻाया भई हीअ लाइन ख़तम थी हिन खां पोइ इहो पढ़ो, हिन में छा आहे, है न। केॾे सालनि खां ईअं कंदा आया आहियो, है न। एॾा कोई सुखमनी जपजी साहिब पढ़े त अलाए छा ठही वञे, लेकिन माण्हू सिर्फ़ु इन में ई दिमाग़ लॻाए थो, हा भई एतिरो देरि इहे पढ़णो आहे, एतिरो देरि इहे पढ़णो आहे, बसि, है न। रोज़ सुबुह उथणो आहे, बसि वाहिगुरु वाहिगुरु वाहिगुरु, कृष्णा 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 करणो आहे, बसि। लेकिन इन में दिमाग़ लॻायो, सुबुह सुबुह जो उथी करे परमात्मा खे यादि करे अभ्यास करो, मन खे पाठ पढ़ायो, है न। पोइ कर्म क्षेत्र में अचो, पोइ हुन समय चेक करो ख़ुदि खे, है न। अॼु बि उहो ई क्रोधी माण्हू तव्हांजे साम्हूं ईंदो, त तव्हां छा सोचियो? मां इहो सोचियो कि क्रोध कंदो, न इहे माण्हू आहे, चल मूंखे न सां इहे कमु करिणो आहे। अगरि वो क्रोध तव्हांजो भाव न आहे त बि करे थो त करण ॾे, असांजो छा मतिलबु, असांजो त जो कमु आहे असां करूं, असांखे छा पतो करे न। ज्यादा अगरि डिस्टर्बेंस थिए थी त जेतिरो थी सघे हुन सां किनारो करे छॾो, ॿियो छा कंदा, पंहिंजी स्थिति खे हेठि मथे न करिणो, है न। इहे सॼो ॾींहुं असांखे ख़ुदि खे चेक करिणो आहे, मुंहिंजो भाव छा आहे हर हिक जे प्रति। अॼु ॿार खे असांखे चइणो थो पए त मुंहिंजो अंदर भाव, सुठो भाव पहिरियों हुन स्थिति में स्थित थियो, न मञदी, न मञदी मतिलबु न मञदी न मतिलबु मञदी, हीअं कि मां रोज़ उहा नथी मञे, अॼु खां मां कहिड़ो भाव रखंदमि, मञदी। कंहिं ॿार खे असां चईंदा आहियूं इहो खा इहो खा इहो खा, त मन में भाव पइजी वेंदो न, खाईंदी ई न आहे, इहा खाईंदी ई न आहे, त इहे असां छा था चऊं, जीअं हुनजी आदत खे वधाइण लाइ असां हुनखे आशीर्वाद था ॾियूं, त पाप पइजे थो न। सम्झो हुनखे कल्ह खां खाइण जी इच्छा बि थिए, कॾहिं कॾहिं थींदो आहे न, कंहिं माण्हू जी इच्छा थींदी आहे खाइण जी, लेकिन उनजा माउ पीउ संबंधी चईंदा आहिनि न न न इहे न खाईंदी न खाईंदी, उहो वेचारी हथु खणे थी, ॾिसे थी, चवंदी न खाईंदी न खाईंदी न खाईंदी, त उहो खाए नथी। हा, अनजान माण्हू खां न वठिणो उहो अलॻि ॻाल्हि आहे, लेकिन कॾहिं कॾहिं ईअं थींदो न, माण्हू चईंदा आहिनि न न न खाईंदी न खाईंदी, ऐं केॾी हुनखे खाइण जी इच्छा बि थिए, वेचारी खणे बि, छा थींदो आहे, इहो भोग जो लॻाईंदा आहियूं, इहे जो माण्हू सिक सां खणी ईंदा आहिनि, है न। इहे छा थींदो आहे कि जॾहिं असां कंहिंखे सिक सां खणी ईंदा आहियूं न, चई ॾाढी वेचारी सिक सां खणी आई, वैसे त मां न खाईंदी आहियां लेकिन खणी आई, त उनजी जेकी भावना हुई न, उहा असांजी आत्मा खे उहा न खाइण जी जिद ख़तम करे छॾे। मतिलबु कोई ॾाढे समय खां परहेज थो करे मां मिठो न खायां, ऐं कोई माण्हू ॾाढो ई सिक प्रेम सां, ॾाढी शुद्ध भावना सां खणी ईंदो, त चईंदो कि हा उहा ॾाढी सिक प्रेम सां खणी आई, शुभ भावना सां खणी आई, त मां थोरो खाधो भॻवान खे यादि करे, ऐं उहा बि चईंदी तूं खा भले, ॾिस मां तोखे कुझु न थींदी, कुझु न थींदी,
त उहो भावना जो थींदी आहे न, उहो न खाइण वारो बि खाई वठंदो आहे। त इहा भावना कॾहिं ईंदी जॾहिं असां हर ॾींहं खे भुलिजंदा वेंदासीं। भई कल्ह असांजी धीअ मना कई कि मां एप्पल न खाईंदमि, है न, अॼु बि असां एप्पल था कटूं, त हुन कल्ह मना कई, मां सोचियो कि भई हुन त कल्ह बि न खाधई, फालतू ख़राब थी वेंदो, त हल एतिरो ई था कटूं, न अॼु बि असां ओतिरो ई कटूं, ऐं कल्ह जे बारे में असांखे पतो ई न आहे, हीअ खाईंदी, हीअ बि खाईंदी, हुनजे लाइ बि कढ, है न, असां हुन सुठी भावना सां हुनखे ॾियूं, हल पाण एप्पल था खाऊं, वठ। छा थींदो के के आत्मा में न उन्हनि जे नसीब में ई न हूंदो आहे, या उन्हनि खे उहा चीज वणंदी ई न आहे, या कंहिंखे नमकीन आहे त नमकीन ई खाइणी आहे, इहा आहे त उहा ई खाइणी, उहो ॿियो कोई टेस्ट ई न करणु, त हुननि आत्माउनि में असांखे उहो गुण भरणो हूंदो आहे, है न, परमात्मा जी यादि में। अगरि हुनजे जीवन में नसीब में न आहे फ्रूट खाइण, त उनखे बि भॻवान खे यादि करे उनखे किरनियूं ॾियणियूं, तॾहिं त थींदो आहे न। भई घर में फ्रूट अचे थो, लेकिन कोई इंसान फ्रूट चखंदो ई न आहे, त मतिलबु हुनजे नसीब में न आहे, लेकिन नसीब असां ठाहे बि सघंदा आहियूं, है न, भॻवान खे यादि करे पंहिंजे सुठे भाव सां, पंहिंजी सुठी भावना सां, कि आत्मा बि खाईंदी, आत्मा बि खाईंदी, मुंहिंजो ॿारु आहे न, इहे बि भॻवान जो ॿारु खाईंदो खाईंदो खाईंदो, त हिकु ॾींहुं हुनजो भाग्य ठही वेंदो आहे जो फ्रूट खाए। ॾिसो, कई माण्हू फ्रूटनि जे लाइ तरसदा आहिनि, ऐं कंहिंजे घर में फ्रूट ॾाढा हूंदा हुए बि उहो चखंदा ई न आहिनि, ॾिसंदा ई न, त जीअं हुननि जे भाग्य में, नसीब में ई न आहे, त हिनजो मतिलबु इहे न असां चऊं कि हिनजे भाग्य में ई न आहे, नसीब में ई न आहे, न, असांखे पंहिंजी सुठी सोच सां, पंहिंजे सुठे भाव सां असां कंहिंजो भाग्य बि ठाहे सघंदा आहियूं, है न, पंहिंजी सुठी सोच, पंहिंजे सुठे भाव सां असां कंहिंजो भाग्य ठाहे सघंदा आहियूं। असां सुठे भाव सां चऊं खाईंदी खाईंदी खाईंदी, त इहे ई त करिणो आहे। बाक़ी बसि सुखमनी पढ़ी, जपजी साहिब पढ़िया, वाहिगुरु वाहिगुरु कृष्णा कृष्णा चया, सुबुह जो उथी करे सनानु करे फेरनि ते विया, जुलूसनि में विया, लंगर खाधो, मंदिर टिकाणे विया, हिन सां छा थींदो, त परमात्मा जी शक्ति खे असांखे स्वयं जी सोच बोल कर्मनि खे परिवर्तन करण में लॻाइणो आहे, ॿियनि जी आदतुनि खे सुधारण में लॻाइणो आहे, तॾहिं त फ़ाइदो आहे न त सिर्फ़ु तव्हां चओ मां रोज़ सुबुह उथी करे हीअं कंदी आहियां, लेकिन उहो कॾहिं थींदो भई असां भॻवान खां शक्ति त वरिती, लेकिन मां केतिरो सुठे भाव सां ॿियनि जो कल्याण कयो, ॿियनि जो जीवन ठातो, त इहो मददगार बि त ठहिणो आहे न, सिर्फ़ु भॻवान खां वठी करे खाइणो थोड़ी आहे, ॿियनि जी मदद बि करणी आहे, ॿियनि जो बि भाग्य ठाहिणो आहे। सिर्फ़ु कंहिंखे हीअं चई करे असांखे ठुकराइणो न आहे, इहा त आहे ई अहिड़ी, न, उहा आहे अहिड़ी त असांखे उनखे बि सुधारण जे लाइ प्रार्थना करणी आहे, शुभ भावना शुभकामना करणी आहे। अच्छा, मीठी मीठी सिकी लदे ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार ऐं गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते। असांजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग ऐं नमस्ते। बाबा खे यादि करो।